रुपए जा वरी नंबर लिखे मस्त हुयो न साईं वरी 5 रुपए जा नंबर लिखी के यहाँ साईं जी ये 5 रुपया साईं जन की खिदमत में रखी जाए जैसे मां खणी उसने दरगाह शजर विसो मां साईं ये मस्त साईं साईं मोहम्मद हनीफ देना के अगे नंबर ड्रा थई ना साईं ना मिठे साईं अगे ही फरमाए सुभान अल्लाह के अगे ड्रा थई न के हासे अगे ड्रा थई 5 रुपया हे दिना थे 5 रुपया वठी रखई वरी साईं 10 रुपया कढी हेडा 10 रुपया हुंदा कि हाणे मुंहिंजे तरफ़ों वरी साईं मोहम्मद हनीफ खे ॾिजाए सुभान अल्लाह मुकरी उन वक्त मुंहिंजी बि बादशाह हूंदो न साईं ढाका वारो हा हिंजे चयो त उहो जो घटो हिकिड़ो ॿधो पियोसि उहो घटो वरी हेॾे हीअं घटाणे जानवर खे कहिड़ी ख़बर वरी हुनखे हणी मुक हणी वरी मुंडी खां वठी हीअं खणी करेसि अरे मां तोखे चयो त मुंहिंजी बजो ततो ऊंधो कर वरी पाते किथे तो ॾिसी वरी कोई ॿे कमु थींदो कमु थींदो अब ठका जो थियो त मुंहिंजी भई हो तख्ता विया पाण वियो क़तल थी सॼो फौजी बगावत जो थी हणी मुजीब खे खानदान समेत मारे छॾियो अस्तगफिरुल्लाह नऊज़ अब इनके वारो मुला वठी आ अब इनके ताज़ीर ॾींदासीं मुर्शिद ईंदो आ जा भेण तूं सुठी थियो भेण तूं काफ़र थी वियो हाणे मुर्शिद बचाए सघे के बाद दगवारी पियो करे त फ़कीर जी जिंद छॾ फ़कीर के चई तो बह कर ते मुलन जे आॾो ॻाल्हि न कर न त मरी वेंदे मोचड़नि में सुभान अल्लाह अबा ज़ाल सां सुम्हण वक़्त बि ॻाल्हियूं कंदो आहे न ॿुधाईंदो आहे ॿार त मां हीअ पियो चवांसि हीअ पियो कयांसि छो न सके ॾिनई वॾी ॻोल्ही हाजी इलियास चयो त हाणे मुंहिंजी कार आहे पुराणी उहा बि ठाहे ठीकु करे रुग रूप करे साईं बादशाह जे हवाले करे आयो पोइ फ़कीर चयो त तोखे इन खां वॾी चाबी था ॾियूं यानी ॿी कार ॾे इशारो पियो करेसि ॿिया बि खोड़ फ़कीर जूं ॻाल्हियूं आहिनि लिखियल आहिनि पर हिन महिल ज़हन न आहे न त जूं ॻाल्हियूं मस्तन जूं ॻाल्हियूं साईं खे इल्मु छॾींदो हुते इल्मु थो अचे जेको वेही साईं जूं ॻाल्हियूं कयूंसीं यार जूं ॻाल्हियूं सभई असांजूं क़बूल फरमा उहो असांखे मक़सद हक़ीक़ी हासिल कराए असांजा सीना रोशन कर असांखे लतीफ़ा असांजा रोशन कर असांजो क़ल्ब ज़िंदह कर असांजो नफ़्स मुर्दह कर न्याज़ निवड़त कुर्ब मोहब्बत प्यार फ़कीरनि में जमात में अता फरमा इलाही आलमीन ज़िक्र जूं तवारूं हुजनि रोज़े शरीफ़ जे मुंहिंजा साईं ज़िक्र जूं तवारूं हुजनि दुरूद जूं तवारूं हुजनि क़ल्बी ज़िक्र हुजे तुंहिंजो ज़िक्र हुजे नूरानियत मुंहुं मुबारक में रोशन हुजे इन जाननि में बेड़ा पार हुजनि मुंहिंजा साईं असांजूं विखूं तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर आहिनि तुंहिंजे महबूब जे ख़ातिर आहिनि हे असांजूं विखूं क़बूल फरमा इन्हनि विखुनि खे क़बूल करे असांजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमा साईं जी दरगाह आबाद मुंहिंजा साईं सदाई आबाद सिहत आफ़ियत शफ़ा सां फ़कीरनि जूं मन मुरादूं सभई पूरियूं फरमा जन सुणी नियत सां जमात संगत हे प्रोग्राम कंदो आने वाला है
साडे वेड़े आया यार सुबह शाम साडे वेड़े आया यार सुबह शाम यार सुबह शाम दोस्त सुबह शाम यार सुबह शाम आज सुबह शाम साडे वेड़े साडे वेड़े आया यार सुबह शाम यार सुबह शाम दोस्त सुबह शाम तेरा जन्नत यार सुबह शाम साडे कला सब नच नच यार मना जग समझन तक को इन इश्क के अंदाज के समझन तक को इन इश्क के अंदाज के समझन तक को मजा के समझन तक को इन इश्क के अंदाज के समझन तक को इन इश्क के अंदाज के समझन तक को सूफी के सोच साज के समझन तक को सूफी के साज के समझन तक को इन इश्क के अंदाज के समझन तक को अंदर में पर बोले अल्लाह जे आवाज के समझन तक को अल्लाह जे आवाज भी बोली वर्गीय बुधन जे आशिक अडियते आदचा जे आशिक अडियते आदचा से मस्तका बेगी वञन से मस्तका बेगी वञन कात इल्लाह जे कटिया था कंदकू पन जा कुडन था कंदकू पन जा कुडन जड लंधरानी जनाज़तन जड लंधरानी जनाज़तन तॾहिं दिल कठायो पिया कढन तॾहिं दिल कठायो पिया कढन जन कयो सूरत खे सजदो